अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो माशूक अली आहे। अवां मुंहिंजो यूट्यूब ऐं फेसबुक ॾिसी रहिया आहियो। मां हिन वक़्तु मौजूदु आहियां एशिया खंड जे नवाब गैबी सरदार ख़ान चांडियो सां गॾु। ऐं कुझु ॾींहं पहिरियों शदाद कोट में चांडिया बिरादरी पारां मीर नादर ख़ान मक्सी जे घर जे साम्हूं जेको आहे त एहतजाज कयो वियो। ऐं उन्हनि जो चवणु इहो हुयो त मीर नादर ख़ान मक्सी चांडिया बिरादरी में कासमानी जेको पाड़ो आहे उन्हनि मां हिकिड़ी धुर जी सपोर्ट करे पियो, जॾहिं त नादर ख़ान मक्सी जो चवणु इहो आहे त नवाब गैबी सरदार ख़ान चांडियो जेको आहे त ॿी धुर जी जेको आहे त सपोर्ट करे उन्हनि खे गड़तल में पनाह बि ॾिनी ऐं उन सां गॾोगॾु कानूनी मदद बि करे पियो। इन हवाले सां पाण नवाब गैबी सरदार ख़ान चांडियो सां मौजूदु आहियूं ऐं उन्हनि सां ॻाल्हियूं कंदासीं, उन खां मौक़िफ़ वठंदासीं त उन्हनि जो इन बारे में छा चवणु आहे। साईं अस्सलाम वालेकुम। सर, हीउ मामिलो जेको हुयो इन बारे में तव्हांजो छा चवणु हूंदो? भाई मामलो अॼु खां 5-4 साल अॻे जो आहे। अलाए कीअं मीर साहिब इहा ॻाल्हि कई आहे त मां हुन सां धुर आहियां। ऐं मां खणी ईअं चवां जे मां धुर हुजां त मां सरदार ख़ान, मुंहिंजा भाइर, मुंहिंजा सौट पहिरें ॾींहुं जॾहिं इहो इंसिडेंट थियो हो, पहिरियों खून जॾहिं हिननि जो थियो हो, मेड़ करे इन चङनि ॾे सभिनि ॾे इन्हनि जे घर, हिकु हिकु जे घर, चाहे उहो हाकिम अली हुजे, चाहे उहो मोहम्मद पनाह असांजे बशीर अहमद वारनि जी धुर हुजे, पाण मां सां गॾिजी हलिया आहिनि। उन में पाण बि मोहम्मद पनाह बि उते हुयो, मौजूदु हो, हाकिम अली बि उते पंहिंजे घर में मौजूदु हो। धुरनि ॾे असां भाइर, चाचा, वॾा नंढा सभु मेड़ करे वियासीं त जहिड़े खे न वधाइनि, फ़ैसिलो कनि। त इहो आहे। बाक़ी इहा ॻाल्हि करणु त साईं गड़तल हुयो त मां सम्झां थो जे मीर साहिब वटि गड़तल जो को सबूत अथसि त भली ॾे। बाक़ी हे जागीर आहे, चांडियनि जो घर आहे, अबाणो घर ॻोठ अथनि, उन में काथे जे वेठा आहिनि त उनखे लॾाए मां कोन सघंदुमि हितां मुल्क में। हा, हितां लॾे वञी कंहिं ॿिए जे घर में ते वञी उते वेहनि त उहा बि ॻाल्हि आहे, उहो जवाबु बहितर ॾेई सघंदो उन शइ जो। सर, हीउ जेको आहे त एहतजाज थियो, एहतजाज खां ॿिए ॾींहं ते मीर नादर ख़ान मक्सी साहिबु जेको आहे त जेको मुतासिर धुर आहे एहतजाज कंदड़, उन्हनि जे तॾे ते वियो, ताज़ियत बि कई। जेको आहे त उते छा ॻाल्हियूं थियूं उन जे बारे में तव्हांखे मालूमात हूंदी? वधीक तव्हांखे मालिक ॿुधाए सघंदा। मूंखे उते बि मञई त मां वटि आहिनि, तोसां ग़लति थियो आहे ऐं मां कोशिशि करे माण्हू पेश कराईंदुमि। माण्हू त 24 कलाक गॾु अथसि, गाॾियुनि में गॾु अथसि, हर शइ में। सर, हुननि जी गैर यकीनी वारी ॻाल्हि आहे त जेकर माण्हू पेश बि कंदासीं, बावजूदि हुनजी जेको आहे त ॻाल्हियूं कोन थींदियूं, इलाइक़े में रतो छाण अञा वधंदी। जेको आहे त अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। हिकिड़ो वॾो माण्हू आहे, असांजो बि वॾो आहे, चाचो आहे, वॾाइप ॾेखारिबी आहे। जॾहिं हिन माण्हू जा इंसिडेंट थिया, 11 माण्हू हुननि 12 माण्हू उते कोर्ट में पुलिस खे बि ॾिना, कोर्ट में पेश बि कयो। पोइ जॾहिं हिननि पेश करे माण्हू ॾिना त धुर हिकिड़ी जा माण्हू पेश हुजनि ऐं ॿी जा न हुजनि, तॾहिं इहे फ़साद वधंदा आहिनि। पहिरियों जेॾी महिल हिननि जो खून थियो हो त हिननि जी फ़रियाद जे लाइ इहे ई हुन धुर जा माण्हू क़ुर शरीफ़ खणी माॾे आया त साईं हिननि सां तव्हां ॻाल्हायो, फ़रियाद न थिए त जीअं जंहिंखे धक लॻल आहिनि उहे उन्हनि जे मथां फ़रियाद थिए, जेके मरी विया आहिनि उहे ॾोही थियनि, ऐं जीअं असां हर को आजो हुजे। ख़ैर करण जे लिहाज़ खां असां ज़रूरु इहा कोशिशि कईसीं त उन महिल हिननि ख़ैर करण जी ॻाल्हि कई। उहा ॻाल्हि जे मथां ॻाल्हि बि हली ऐं उहा शइ हिननि 12 ॼणा, मां सम्झां थो 11 आहिनि या 12 ॼणा इन खून ॿिनि में पेश कया, जेके पोयां हुआ। ऐं उन खां बाद 2 फ़ैसिला थिया आहिनि, 3। हिकिड़ो फ़ैसिलो मां वटि थियो पहिरें खून खां पोइ। उन फ़ैसिले में बरोच कि जीअं कंहिं बि धुर जी टेकर या सम्झां छा पई चवां, उहो फ़ैसिले मां 5 कलाक वे 6 कलाक उहो फ़ैसिलो असांजो मथो वञो। फ़ैसिलो कतनि धार धार, हिननि अचे शर्त रखिया त साईं असां धार फ़ैसिलो कयोसीं, कंदासीं हर को। कॾहिं बि तव्हां ॿुधो हूंदो त फ़ैसिले में धुरियूं साम्हूं साम्हूं वेहंदियूं आहिनि।
उते हिकिड़ो पिस्तौल जो ॻाल्हि निकिटियो त पिस्तौल हुन चयोसीं मां वटि पिस्तौल कोन्हे जे हिन जो क़ुर शरीफ़ रखनि त असां मां ॾियण लाइ तयारु आहियां तंहिं ते उहो ॿरो जो उथी हलिया विया फ़ैसिले में इहा फ़ैसिलो उते ई रहिजी वियो उन खां बाद पोइ ॿियो फ़ैसिलो मुंहिंजो सौटु आहे सईद अहमद ख़ान जो फर्ज़ंद आहे उन वटि थियो उन वटि बि इहे ई शर्तूं इहे ई तरीक़े जो फ़ैसिलो जेको फ़ैसिलो न थी सघियो पोइ इहो फ़ैसिलो हाई कोर्ट पाइबंदि कयो हिन जे ई सौट ते जेको मोहम्मद पनाह हिननि जो चङो आहे उन ते ॿी धुर राज़ी न पई थिए उनखे मां चयो हाणे तव्हांजो ख़ैरु थियणु खपे तव्हां भली उन ते वञो उन्हनि खे मां ई उन राज़ी करे उन फ़ैसिले ते उन ॿी धुर हालांकि जेको फ़ैसिलो कंदड़ हो उहो उन्हनि जो सॻो सौटु हुन ॿी धुर जो ऐं उन हिन महिल इहे जेका FIR आहे उन में उनजा पुटनि जा बि नाला ॾिनल आहिनि उहे पुटनि जा नाला ग़लति या सही पर ॾिनल FIR में आहिनि इन जी साॻी FIR हुन फ़ैसिलो कयो जंहिंमें हाजी रसूल बख़्श चांडियो असांजो बदीन वारो उहो वेठो फ़ैसिलो के बि देरि थियो असांजे बंगले ते असां कोन हुआसीं पाण में फ़ैसिले में ॻाल्हायो रस मोहम्मद पनाह फ़ैसिलो कयो जंहिं फ़ैसिले में 70 लख रुपया खून रखियऊं उहे ॾियण लाइ तयारु हर शइ उन में वाज़े थी वई फ़ैसिले जो क़ुर शरीफ़ आयो उहो क़ुर थियो दुआ थी फ़ैसिले जी उन जी मां सम्झां थो फुटेजिस हर हंधि हलनि बि था पोइ कंहिंजी बि फ़ोन आई कंहिंखे न वणियो उहो ॻाल्हि उहा फ़ैसिलो वरी कचो थी वियो मुंहिंजो वॾो आहे मुतबर आहे अला हुनखे चाचो आहे असांजो हिकिड़ी धुर जबल में जहिड़ो थियो 5-7 ॼणा हुन में मारिजी विया कंहिं शरारत जे करे हिकिड़ी 2 धुरियूं हुन में 3 धुरियूं बल्कि 4 सम्झायूं हुयूं हिकिड़ी धुर सां फ़ैसिले जी ॻाल्हि थी असां चयो ठीकु आहे हिते क़ुर शरीफ़ कढी आया आहियो माॾे क़ुर शरीफ़ खणी आया हुन मालिक ने क़ुर शरीफ़ खणी आया उन्हनि बि चयोसीं फ़ैसिलो थिए फ़ैसिलो थियो लिखत थी दुआऊं थियूं हर शइ थी वियो मीर साहिबु शायदि हुयो लंडन ऐं अमेरिका हुयो मीर साहिबु जॾहिं मोटियो त जवाबदारनि सां वञी जेल ते मुलाक़ात करे आयो वरी उहो फ़ैसिलो हिन महिल ताणी रहियल आहे जंहिंखां हिन महिल हालात साबित हुयो त मुलाक़ात जेल ते करे आयो फ़ोटू मौजूदु हूंदा जेल जा जेलर जे घर जा फ़ोटू मौजूदु हूंदा ऑफिस जे जेलर जो मौजूदु हूंदे उहो माण्हू सां मुलाक़ात करे नवाब साहिबु हिते हिकिड़ी ॻाल्हि पैदा थिए थी त नवाबज़ादा अमीर नादर ख़ान बख्शी ऐं तव्हां पाण में तमामु वेझा आहियो ऐं ॿी ॻाल्हि त जेको चांडिया क़बीले जो मामिलो हुयो उन में नादर मक़सी साहिब जो कहिड़ो इंट्रस्ट हुयो जो जेल में वञी मुलाक़ात करे पियो चाचो अमा जो मां वॾो वधीक चवणु मुनासिबु कोन्हे तव्हां रुॻो पुछा कयोसि त बंदूकूं हथियार कंहिंखे ॾिना आहिनि छाजे लाइ हू वञण खां इनकारी आहिनि तव्हां वज़ाहत कयो मां हुनजी वज़ाहत मुंहिंजो वॾो आहे तव्हां उन खां ई पुछो त बहितर आहे सर ॿी ॻाल्हि त मेड़ वाक़े वारे केस में जेको आहे तव्हां मुसलसल हाज़िरियूं भरियो पिया ऐं जेको आहे हाणे 2-3 हाज़िरियूं थियूं आहिनि फ़रियादी जेका धुर आहे उनजो वकील ऐं फ़रियादी जेको आहे त उहे अणलब थी विया आहिनि छा कारण आहिनि ऐं ॿी ॻाल्हि त उमेर बाब पारां इहो बार बार दावा कई वञे थी त नवाब साहिबु जेको आहे त फ़ैसिले जे लाइ मेड़ मिंथ मामलात जेको आहे इहो करे पियो इन में केतिरी सदाकत आहे ऐं केस तव्हांजो किथे पहुतो आहे 7 साल गुज़री विया आहिनि 7 साल में मुंहिंजे घर जो भाती त पंहिंजी जाइ ते आहे मुंहिंजो चङो मुड़ुसु को पंहिंजी जाइ ते मुंहिंजे राज जो को चङो पंहिंजी जाइ ते त पंहिंजी जाइ ते आहे मुंहिंजे घर जो कुतो बि हिननि जे दरवाज़े ते कोन टपियो ऐं न वेंदो कॾहिं बि छो हिकिड़ो कूड़ो केस आहे उन कूड़े केस में मां मेड़ कयां छो फ़ैसिलो आहे कोर्ट जो आहे जेको नसीब में हूंदो मां सचो हूंदुमि त कोर्ट मूंखे सचो कंदी जे मां कूड़ो हूंदुमि त कूड़ो ज़ाहिर थी पवंदो हिन महिल हज़ारनि माण्हुनि जे मजमे में हाजी रसूल बख़्श चांडियो जेको असांजो गवाह बि आहे जंहिं दावत कई जंहिंमें उते वियो बि हो बुरहान
बिलावल साहब चेयरमैन, उन तक जो उन इलाइक़े जो मेहड़ जो DIG उन महिल जावेद आलम ओढो साहब, कमिश्नर हैदराबाद, सॼी दुनिया तव्हां ईंदड़ वींदड़ आहियो, तव्हां ज़रूरु हैदराबाद बि वेंदा हूंदव, ॻोठूं निकिरंदा हूंदव, तव्हांखे कलाक में या ॾेढ में तव्हां हिन खां पंहिंजे छा चवंदा आहिनि त मेहड़ मां टंडो मोहम्मद ख़ान पहुची सघो था। 9 बजे जो था ॾेखारनि बुरहान ख़ान खे त उहो हिते सरज़मीन ते वेही बंदूकूं थो हणे, ऐं 11:15 बजे बुरहान ख़ान टंडे मोहम्मद ख़ान जे शहर में मौजूदु आहे, उन मुची में। राति जो बुरहान ख़ान हैदराबाद रहियो आहे, उनजी CDR उनजो जेको बि जीअं टेक्निकल उनजो किसा आहिनि उहे सभु मौजूदु आहिनि। असांजे पहिरें ॾींहं खां इहे गवाह इहे शायदि पुलिस में ॾेखारियल आहिनि, उन्हनि जा नाला आयल आहिनि, भाई हिननि वटि रहियल आहिनि 7 साल अधी के उन्हनि ते एतिराज़ु कोन हो फ़ैसिले कंदड़नि ते या उन्हनि माण्हुनि ते, त उहे उन्हनि सां को बि क़िस्म जी ॻाल्हि हिन जी कान हुई। पोइ अलाए छा 7 सालनि खां पोइ जेॾी महिल शाहिदी जी ॻाल्हि थी अचे त उन ते एतिराज़ थो थिए, भला तव्हां वेठा आहियो, मां जे घर को चांडियो ईंदो त मां चांडे जी शाहिदी ॾींदुमि, या मां कंहिं चांडे जे घर वेंदुमि त उहो मुंहिंजी शाहिदी ॾींदुमि, या कंहिं दावत ते मां वेंदुमि त उन दावत में 4 चांडिया आहिनि त उहे मुंहिंजी शाहिदी ॾींदा न। जंहिंजी उसूल आहे न, मां तव्हांजे घर अची राति रहंदुमि त तव्हां शाहिदी ॾींदव, फलाणो मुंहिंजे घर रहियल हुयो। हिननि जा जेके शाहिद आहे त को हैदराबाद पियो, को नसीराबाद पियो घुमे, ऐं को जेके CDR रिपोर्ट्स ऐं जेके उन्हनि जूं ॻाल्हियूं आहिनि उहे उन्हनि में ज़ाहिर थियनि थियूं, त उन शइ में हे का बि ॻाल्हि ज़ाहिर न करे सघिया आहिनि। सोशल मीडिया जेतिरो हिनखे हाइप करे केस खे अदी खे, ईअं केतिरा खून थियल आहिनि माण्हुनि जा। तव्हां ॿुधायो त पाकिस्तान में हर मतलूब जेको फ़रियादी हूंदो उन फ़रियादी खे छा रेंजर्स मिलियल आहे, न बिल्कुलु किथे बि न आहे। छा पुलिस मोबाइलूं मिलियल आहिनि, 15-15 20-20 पुलिस जा सिपाही मिलियल आहिनि, 10-10 2-2 रेंजर जी मोबाइलूं मिलियल आहिनि। सर तव्हांजे सवाल मां जवाब मां ई सवाल पैदा थिए थो त इन जे पोयां छा मामलात आहिनि? उहे तव्हां उन्हनि खां पुछा कयो यार, मां त ॾिसो 7 सालनि खां कोर्ट जी हिकिड़ी हाज़िरी बि कोन रही आहे, हर हाज़िरी ते मां सरदार खानो ते मौजूदु आहियां। जे मां हिकिड़ी हाज़िरी आहे जंहिंमें मुंहिंजी तबियत सही न हुई, मां मुल्क खां ॿाहिरि वियो हुउमि, उते डॉक्टर खे ॾेखारणु, उहो डॉक्टर जज साहिब जी इजाज़त सां हे ॿुधाइनि त हे छो नथा अचनि, तव्हां हितां वञो था, मेड़ परे न आहे, पुछा करे सवाल कयो तव्हां छो नथा वञो। कल जेका लास्ट हाज़िरी असांजी 30 तारीख़, उन हाज़िरी जो हिननि पाण तारीख़ वरिती, उते त बाबा 16 तारीख़ असांजो वकील साहिबु ईंदो, छो जो हाई कोर्ट में 15 तारीख़ असांजे लॻियल आहे। ठीकु आहे साईं, उन खां अॻी तारीख़ बि ईअं, जॾहिं 16 तारीख़ थी, 15 तारीख़ हाई कोर्ट में लॻियल हुई, 15 तारीख़ ते हाई कोर्ट में बि हुननि जो वकील कोन, तंहिं ते जज साहिब तमामु बरमदी कई त बाबा जहिड़ी तारीख़ था वठो त उन ते अचो न, कावड़ जो इज़हार कयो। कलो की तारीख़ जेका थी उहा बि साॻी ॻाल्हि, हा उन में बि इहा ई ॻाल्हि साॻी। पहिरियों चऊं त साईं सुप्रीम कोर्ट आहे, काज़ लिस्ट जो कढराईसीं त शायदि सुप्रीम कोर्ट में लिस्टेड ई न आहे असांजो वकील साहिबु उन्हनि जो, पर एनी हाउ हाई कोर्ट जो बाबा वकील आहे, काज़ लिस्ट चऊं साईं हाई कोर्ट में असांजो केस पियो, पोइ वरी हुनजो वकील चयोसीं हाई कोर्ट में हुनजी हाज़िरी आहे, चयोसीं ठीकु साईं, ऑनलाइन अॼुकल्ह दौरु आहे, उते जो उते रिकॉर्ड कढियोसीं बाबा, कंहिं बि सिंध जे हाई कोर्ट में काथे बि हुन जो को बि केस लॻल कोन हो।
पोइ वरी चऊं त साईं असां चयो वकील साहिबु, असां वारे वकील साहिब खे जज साहिब चयो त तव्हां वञी उन्हनि सां ॻाल्हायो वकील साहिब सां, त छा मसइलो आहे ऐं कहिड़ी तारीख़ मिलंदी त उहो